नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी जे MPA मनवर अली वसाणी चयो त गम्स सिंध जी मिसाली इस्पतालनि में हिकु इस्पताल आहे। हिन इदारे जी फ़ालियत में पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जो अहम किरदार है। MPA मनवर अली वसाणी गम्स पहुची पीर अब्दुल कादिर शाह जिलानी मेडिकल इंस्टीट्यूट जे मुख़्तलिफ़ वार्डन, जेम खाना, कैंटीन, जानवरनि जी परवरिश वारे हंध जो दौरो कयो। हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे मनवर अली वसाणी चयो त सिंध खोड़ सारियूं इस्पतालूं आहिनि, पर गम्स इस्पताल जो को बि मुक़ाबिलो नथो करे सघे। हिन चयो त गम्स इस्पताल में जल्द कैंसर जे मरीज़ जे ख़ात्मे लाइ वार्ड क़ाइमु कयो वेंदो। मनवर अली वसाणी चयो त गंबट शहर गम्स इस्पताल ऐं कोटरी जी तालके खे ॻंढण लाइ ओवरहेड ब्रिज तइमीर करायो वेंदो, जंहिं सां आवाम खे तमामु घणो फ़ाइदो मिलंदो।